بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي آداب النبوية जेको असांजो सिलसिलो आहे हले बि थो अल्हम्दुलिल्लाह। ही 39 नंबर आहे। 39 पहिरियां थोरो नंबर में भुलिजी पियासीं। ही 39 हो 38 हो। ही 39 जेको असांजो आदाब नबवीअ जेको सिलसिलो असांजो आहे इहो अॼु आहे इफ़्शा अस्सलाम अला गैर मुस्लिम। जेके इंसान पंहिंजी ज़िंदगी में ज़रूर के गैर मुस्लिम सां मिले थो या जुले थो या उथे थो या वेहे थो त उन खे सलाम कीअं कजे। काफ़ी असांजे दोस्त असीं ॾिठा असीं पाकिस्तान में त उन खे जिथे बि मिलनि पिया त उते उन खे सलाम पिया कनि। त जीअं असीं मुस्लमान खे चऊं त अस्सलाम वालेकुम त हुन खे बि ईअं पिया कनि। ऐं इहो शरीयत में इस्लाम में इहो जाइज़ न आहे। छो जो असां ते फ़र्ज़ु आहे त असां माण्हुनि खे दोस्तनि खे ॿुधायूं। बाक़ी जेको अमल जेको उन्हनि जो आहे पोइ हाणे अलाह से उन्हनि खां हिसाबु वठंदो जा सही था कनि या ग़लति था कनि। पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे झलियो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो ला तब्दउ यहूद वला नसारा बिस्सलाम। यहूदी ऐं ईसाइनि खे तव्हां सलाम शुरू न कजो, तव्हां शुरू न कयो। अम्मा इदा बदा अल काफ़िर अल मुस्लिम बिस्सलाम। नबी करीम फरमाए थो अगरि काफ़िर गैर मुस्लिम जे मुस्लमान खे सलाम वालेकुम करे थो पाण थो करे त उन खे फयजिब अलल मुस्लिम ऐं युर्द अलैहि व अलैकुम। ऐं उन्हनि खे बि ईअं चए व अलैकुम ऐं उन्हनि खे ईअं चए हू चएसि अस्सलाम वालेकुम त तूं बि वालेकुम सलाम वरहमतुल्लाह वबरकातुहू न आहे तोखे जाइज़ चवणो तोर वालेकुम करिणो उनखे। त जेतिरो हू चवंदो एतिरो हुन ते वर्दी मिलंदी। ऐं उलमा चवनि था त इहो जे यानी अल्लाह जो कौल क़ुरान में बि आहे न त वइदा हुय्यितुम बितहियतिन फहय्यू बिअहसन मिनहा औ रुद्दूहा। अल्लाह ताला क़ुरान में चए थो केर बि तव्हांखे तहियत करे थो त उनखे सलाम करे थो तव्हां उनखे जवाबु ॾियो ज़रूरी या उन खां बि बहितर ॾियो। पर हिते ही नबी करीम झले थो अल्लाह ताला चए थो जवाबु ॾियो त कीअं चइजे। पर अल्लाह जो कौल जेको आम कौल आहे ही ख़ासि आहे। त उलमा चवनि था जे हुन तोखे सलाम वालेकुम या मरहबा करे त तूं बि मरहबा करेसि सुबुह बख़ैर चईसि या कहिड़ो बि चईसि लफ़्ज़। पर अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू इहो उनखे नाहे चवणो। छो जो इहो आहे मुशरिक जे लाइ नाहे ऐं काफ़िर जे लाइ इहो अस्सलाम हिकिड़ी दुआ आहे ऐं हुननि जे लाइ मग़फ़िरत आहे ऐं हुननि ते अल्लाह जी रहमत जी लहण जी यानी हिकिड़ी दुआ आहे। तंहिंजे करे उलमा चवंदा त असांखे नबी करीम उन शइ खां झलियो त असांखे इहो नाहे करिणो। असां उनखे जीअं नबी करीम असांखे सेखारियो आहे त जे हू खणी तव्हांखे अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह बि खणी बि चवनि न त तव्हां हुनखे चओ वालेकुम। छो जो गैर मुस्लिम आहिनि या मुशरिक आहिनि। तंहिंजे करे असांखे वधीक हुननि खे नाहे पर हुननि खे मरहबा या सुबुह बख़ैर या कहिड़ी बि शइ ॿी शइ चइजे इन अस्सलाम खां सवा। बाक़ी उलमा चवनि था जे तव्हां हुनखे तबलीग कयो था या हुननि जे वेझो अचणु चाहियो था त हुननि खे इस्लाम में दाख़िल कयूं या कीअं त तव्हां इख़्तियार कयो लफ़्ज़ सलाम खां बग़ैर कहिड़ा ॿिया बि हुजनि। छो जो असांखे अस्सलाम वालेकुम खां नबी करीम झलियो आहे ठीकु आहे। पर मरहबा चए थो चओ न या ॿियो बि कहिड़ा जे उहो चवंदा अई तहियतुन उख़रा गैर सलाम मिथल मरहबा औ अहलन व सहलन। चवंदा अहलन व सहलन बि चई सघे थो माण्हू मरहबा चई सघे थो सुबुह बख़ैर चई सघे थो मसा बख़ैर चई सघे थो। पर उन्हनि खे अस्सलाम नाहे चवणो। छो जो इहा आहे दुआ मुस्लमान भाउ जे लाइ मुस्लमान भाउ जे लाइ इहो हिकिड़ो यानी दुआ आहे अल्लाह ताला खां ऐं मग़फ़िरत हुन जे लाइ घुरण जे लाइ। पर असां गैर मुस्लिम या मुशरिक जे लाइ असां इहो नथा चई सघूं। छो जो इहा हिकिड़ी रहमत नाज़िल थी थिए मुस्लमान भाउ मुस्लमान खे जेॾी महिल चए थो। ऐं असां ही आदाब नबवी में असीं जेके नबी करीम खां असांखे हुक्म मिलिया आहिनि असां उहे ज़ाहिर कंदासीं त मुस्लमान जेके ॿाहिरि आहिनि सभई इहे जेके नंढा शरई हुकुम आहिनि नंढा कोन नबी करीम खां जेकी शइ आहे अज़ीम शइ असांखे मथे ते करणी आहे उनखे अॻिते करणी आहे माण्हुनि खे ॿुधाइणी आहे। छो जो तूं मां सिखंदासीं त पंहिंजे अहल औलाद खे बि सेखारींदासीं। सुभाणे इहे बि वॾा थींदा त जहिड़ी असांजी तालीम हूंदी उहो ई कंदा न। वरी जे ग़लति तालीम ॾींदा आहिनि त हू पोइ वरी क़यामत ॾींहुं वरी असांखे छिकींदा। त नबी करीम असांखे चयो फ़क़ूलु व अलैकुम। नबी करीम असांखे सम्झायो आहे त हू जी चाह की कहिड़ी बि तहियत कनि त तव्हां उन्हनि खे चओ वालेकुम यानी इहे काफ़ी आहे बसि ईअं चइजे।
हिते असांखे वाक़ियो अचे थो हिकिड़ो त यहूदी लंघिया नबी करीम जे भरिसां ऐं उन सां गॾु घर वारी उमुल मोमिन आयशा त उन नबी करीम यहूदी नबी करीम खे चयो सलाम अलैकुम सलाम अलिफ लाम खां सवा सलाम अस्सलाम अलैकुम त यानी इहो नबी करीम हुननि खे चयो वालेकुम अस्सलाम वल्लाना तव्हां ते अस्सलाम ऐं लानत हुजे त इहो कंहिं नबी करीम कोन चयो उमुल मोमिन आयशा हुननि खे चयो हुननि अस्सलाम अलैकुम यहूदीन कोन चयो हुननि चयो सलाम अलैकुम अस्सलाम वालेकुम यानी ज़हर तव्हां ते हुजे ज़हर तव्हां ते हाणे नबी खे ऐं उमुल मोमिन आयशा खे उमुल मोमिन सम्झी वई जल्दी छो जो अरबी सम्झे पई यानी हीअ आलिम आहे लुग़त जी त हुननि उमुल मोमिन जल्दी हुननि खे जवाबु ॾिनो ऐं लानत हई त नबी करीम हुनखे झलियो त ईअं नाहे चवणो छो उमुल मोमिन नंढड़ी ही उमिरि जी असांजी अमड़ ऐं तेज़ तबियत जी त नबी करीम हुनखे झलियोसि चयईं त मां ॾिसो उन्हनि खे छा चयो हुननि छा चयो हुन चयो त ज़हर हुजे तो ते मुहम्मद तो ते ऐं तोसां जेके आहिनि यानी उमुल मोमिन आयशा मां हुननि खे छा चयो वालेकुम ऐं तव्हां ते बि बसि ॻाल्हि ख़तमु तूं अॼु गारियूं ॾींहुं न ऐं लानत हणी इहा शइ सही न आहे त नबी करीम हुनखे चयो या आयशा इन अल्लाह युहिब्बुर रिफ़्क़ फिल अम्रि कुल्लिह ऐं सभु शइ में नरमाई माण्हू इख़्तियार करे उमुल मोमिन खे आयशा खे चई त इख़्तियार करे छो जो अलाह खे इहा शइ वणे थी मूं हुननि खे जवाबु साॻियो जेको असांखे चयो असीं हुननि खे मां बि उन्हनि खे उहो ई जवाबु ॾिनो बसि ॻाल्हि ख़तमु त इहो असांखे इहो अदब सिखणो नबी करीम खां त माण्हू यानी कॾहिं बि कंहिंसां मिले त अस्सलाम वालेकुम ग़ैर मुस्लिम खे न चए हा जे ख़बर न आहे त मुस्लमान या ग़ैर मुस्लमान त पोइ ठीकु आहे बाक़ी जे ख़बर आहे त उन्हनि खे मरहबा चए या कहिड़ी बि ॿियो कोई लफ़्ज़ इख़्तियार करे हर मुल्क जा माण्हू मुख़्तलिफ़ उन्हनि वटि लफ़्ज़ हूंदा आहिनि सो असीं बि उहो इख़्तियार कयूं जेको असांखे नबी करीम झले उहो शइ न करे हदा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।